नाज़रीन, कराची लियाकताबाद जी रिहायशी इमारत में ओचितो बाहि लगी वई। बाहि लगण करे हिक घर जा 7 ॼणा सड़ी ज़ख़्मी थी पिया, जिनखे फौरी तौर तिबी इमदाद लाइ सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो। उन हवाले सां कराची मां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कराची में SLC न्यूज़ रिपोर्टर नबी बख्श ख़ास खेली। जी नबी बख्श, आगाह कजो। जी बिल्कुल, जेको आहे सो ही कराची लियाकताबाद 10 नंबर वारो इलाइक़ो आहे, जिते रिहायशी बिल्डिंग जी जेका ॿी माड़ आहे उनखे ओचितो बाहि लॻी वई आहे, जंहिं सबबु उते रिहाइश पज़ीर जेके फैमिली आहे उनजे हिक ई घर जा जेके आहिनि उहे 7 भाती जेके आहिनि, जंहिंमें ज़ाल मुड़ुस ऐं ॿिया जेके ॿार आहिनि उहे शामिलु आहिनि। जॾहिं त इतला मिलण ते ई जेको आहे सो फायर ब्रिगेड जो अमलो आहे, उहा रेस्क्यू टीमूं, हद जी जेका पुलिस आहे उहा ते जाइ वारदात ते पहुची वई। जॾहिं त फायर ब्रिगेड जेके गाॾियूं आहिनि, ॿिनि गाॾियुनि जेको आहे सो मुसलसल जिदोजहद खां पोइ बाहि ते जेको आहे कंट्रोल करे वरितो आहे ऐं इमारत में मौजूदु जेके ॿिया माण्हू आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ तौर ते ॿाहिरि कढियो वियो आहे ऐं ज़ख़्मियुनि जेके आहिनि उहे 7 ॼणनि खे सिविल अस्पताल जेको आहे मुंतकिल कयो वियो आहे। जॾहिं त उन हवाले सां बाहि जेका आहे उहा मार खे कीअं लॻी उन बाबति जेका आहे अञा ताईं मालूम न आहे थी सघियो। जी।